अस्सलाम वालेकुम दोस्तों, हींअर असां फिल्म जी शूट ते आहियूं। हे मूंसां गॾु सभु मुंहिंजा आर्टिस्ट दोस्त। शदीद गर्मी, टेम्परेचर ईअं सम्झो त 49 जे लॻभॻि अॼु आहे टेम्परेचर। ऐं तमामु घणी गर्मी आहे। हे सॼी असांजी टीम, अॼु असांजी हीरोइन सुहिणी वञी रही आहे ऐं सुहिणी वीचारी खे शदीद गर्मी थी आहे। हाणे कुझु रेस्ट कंदासीं ऐं उन रेस्ट खां पोइ रिकॉर्डिंग कंदासीं। ऐं शाबाश आहे वीचारी सुहिणी खे जेका हिन गर्मी में हुन रिकॉर्डिंग कई आहे। ऐं रिकॉर्डिंग तव्हां सम्झी सघो था त गर्मी में केॾी ॾुखी रिकॉर्डिंग आहे। हाणे सुहिणी खां पुछंदासीं। सुहिणी वीचारे काफ़ी सुहिणी बाबा, तव्हां रिकॉर्डिंग हेॾी गर्मी में पिया कयो? साईं बस वरी हालत आहे तो जारी आहे, बस हक में सरे करे बर्दाश्त करणो तो पए। जी जी। बाकी सुनी नास फिल्म छॾे वई आहे बाबा, हाणे सुनी नास गाईंदी आहे। बहरहाल ही आर्टिस्टनि जी कुर्बानी भी आहे जेके पंहिंजे फ़न सां मोहबत ऐं इश्क़ आहे, जंहिंजे करे मंझंदि जो 1 वॻे असां ही रिकॉर्डिंग पिया कयूं। ऐं 50 सेंटीग्रेड या 49 सेंटीग्रेड जी गर्मी हूंदी। एसी में रहण वारी सुनी उस ते कीअं सभु हिन जा कम थिया, हक में बिरोई जा कम था, हाकू लोहार जा कम थिया। उस ते लोड़ायो बाबा। ही सुहिणी जूं ॻाल्हियूं हुयूं। सुहिणी चए पई त ही हाकिम जा बिल्कुलु ही असां आर्टिस्टनि जी जुदोजहद आहे। अक्सर माण्हू सम्झंदा आहिनि त तव्हां अदाकार वॾे मज़नि में हूंदा आहियो, पर अदाकारनि जा मज़ा इहे हूंदा आहिनि जो हिननि गर्मियुनि में तपिश में उस में कमु करिणो हूंदो आहे। मजबूरी हूंदी आहे त कमु असांखे उहो पूरो करिणो हूंदो आहे। असां सां गॾु असांजो बहितरीनु आर्टिस्ट मोहब गोपांग साहब जन आहे, जेको ॿुटा यूं घुमंदो थो अचे। मजबूरी आहे, ॾींहुं घर मां मुमताज़ अली। ऐं मोहब हिन गर्मी खां पोइ वरी 2-3 ॾींहं तूं क्रीमूं हणंदे जे इहो वरी रिकवर थिए, इहो तुंहिंजो सूरत रिकवर थिए, अछो थींदे न बाबा। हे असांजो दोस्त दुबई खां आयो आहे, बाबर। कीअं दुबई जो मौसम आहे? हितां जो कीअं तव्हांखे लॻे? अञा बहितरीनु आहे दुबई जी, तमामु घणी गर्मी। पर उते इहे सहूलियतूं आहिनि त गाॾियुनि में एसियूं आहिनि, गुरफ़नि में एसियूं आहिनि, हर जॻह ते दुकाननि ते। हिते त असां वटि ख़बर अथव त बिजली बि बंदि हूंदी आहे। हींअर असां उन लांढी ते आया आहियूं, आदि आमिर जी। हीअं सम्झो असांजो फार्म हाउस बि आहे, हीअ स्टूडियो बि आहे। हिन स्टूडियो ते अक्सर असांजी अचणु थींदो आहे, रहाइश थींदी आहे। सो हींअर बक़ाया रिकॉर्डिंग वरी हिते कंदासीं। दोस्तों, मुमताज़ ख़ास के लिए इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत, पाकिस्तान जिंदाबाद।